रियाज़ी क्लास 9 यूनिट 3 लेसन 23 एक्सरसाइज नंबर 3.3 मश्क टे टे पार्ट 1 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार वारो गुज़िरियल लेक्चर में असां सरड ऐं उन जे इस्तेमाल के बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 3.3 के सॉल्व करण की कोशिश कंदासीं। वारो हिते असां वटि हाणे पहिरियों नंबर क्वेश्चन आहे सिंप्लीफाई, हेठिन के सादी सूरत में आणियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे त फोर्थ रूट ऑफ 81 इंटू एक्स रेज़ -8 इंटू जेड रेज़ 4। हाणे छा करिणो आहे असांखे हिनखे सादी सूरत में आणिणो आहे। त पोइ असां छा लिखियोसीं सॉल्यूशन लिखण के बाद में पहिरियों स्टेप सेम लिखियासीं। ठीक है बारो, उन खां बाद में हाणे असांखे छा करिणो आहे, ॾिसो ही छा में लिखियल आहे, ही लिखियल आहे असां वटि रेडिकल फॉर्म में। त पोइ असांखे हिनखे छा में बदिलाइणो पवंदो, असां हिनखे बदिलाईंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में। त हिते इंडेक्स घणो आहे 4, इन जो मतिलबु आहे त असां हिन ते होल पावर घणो ॾेई ईंदासीं 1/4। कीअं थींदो तवजो ॾियो, लिखंदासीं अॻियो स्टेप असां थींदो इज़ इक्वल टू 81 एक्स रेज़्ड -8 जेड रेज़्ड 4 होल पावर 1/4। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां वटि छा थींदो, ॾिसो बारो, जीअं त असां हिकिड़ो पोइ फार्मूलो पढ़ी आया हुआसीं। उहो फार्मूलो कीअं हुयो, उहो फार्मूलो कुझु हिन तरीक़े सां हो, जॾहिं असां वटि अगरि छा ते पावर हुजे, ए ते पावर हुजे m, अगरि उन जे मथां पावर अगरि n हूंदो त पोइ छा जे बराबरि थींदो टर्म, उहो बराबरि थींदो ए ते पावर m इंटू n, यानी mn थी वेंदो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां ई त पोइ हिते असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप असां वटि थींदो त इज़ इक्वल टू 81 जे मथां पावर घणो थींदो 1/4, एक्स -8 जे मथां पावर होल पावर घणो थींदो 1/4। अहिड़े तरीक़े सां असां वटि ज़ेड ते पावर घणो आहे 4, इन जे मथां पावर घणो थी वियो 1/4। ठीकु आहे, ॾिसो असां हिनखे अञा सॉल्व कंदासीं। ही छा लिखियल आहे 81, अहिड़ो को बेस आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 4 दफ़ा जेकॾहिं ज़रब कयां त पोइ मूंखे 81 मिली वञे। यानी हाणे इहा असांखे ख़बर कीअं पवंदी। ठीकु आहे वारो, ॾिसो हाणे असां उन जे लाइ छा कंदासीं, 81 जा छा कंदासीं जुज़ा। अचो त हाणे असां 81 जा जुज़ा कढण जी कोशिशि था करियूं। हिते लिखियोसीं असां 81, हाणे ॾिसो हिन जा जुज़ा करे था ॾिसूं, 2 जी टेबल वेंदी बिल्कुलु बि न, त पोइ 3 जी हणंदासीं। 3 जी टेबल 81 ते घणा दफ़ा वेंदी 27 दफ़ा, वरी 3 जी टेबल 9 दफ़ा, वरी 3 जी टेबल 3 दफ़ा, वरी 3 जी टेबल 3 ते 1 दफ़ा। अहिड़े तरीक़े सां यानी असांखे जुज़ा घणा मिलिया। हाणे जॾहिं असां 3 खे पंहिंजो पाण सां घणी दफ़ा ज़रब कयोसीं 4 दफ़ा, त असांखे 81 मिलियो। यानी असां लिखी सघूं था त 81 इज़ इक्वल टू 3 पावर 4। त पोइ हाणे उहो हिते अची वेंदो, छा लिखंदासीं त 3 ते पावर 4। ठीकु आहे वारो, m इंटू n आहे न, यानी ही जेको मथियो जेको पावर आहे हिन सां इहो ज़रब में अची वेंदो। हिते लिखंदासीं इंटू 1/4, एक्स ते पावर आहे -8 इंटू 1/4, जेड ते पावर आहे घणो 4 इंटू 1/4। ॾिसो बारो, हाणे हिते जेको आहे न, ही जेको 4 हिन चइनि में कैंसिल थी वेंदो। ही जेको 4 आहे हिन जी टेबल 8 ते वेंदी, -8 ते 2 दफ़ा, यानी -2 आंसर अची वेंदो। ही 4 हिन 4 में कैंसिल थी वेंदो। अचो त असां हाणे हिनखे ख़तमु करे छॾियूं। ॾिसो बारो, ही 4 हिन चइनि में ख़तमु थी विया, हिन जी टेबल हिन ते वई -2 दफ़ा, साॻे तरीक़े सां ही 4 हिन चइनि में ख़तमु थी विया। हाणे असां वटि जवाबु छा अची वेंदो, जवाबु असां वटि अची वेंदो त 3z अपॉन एक्स ते पावर 2। बारो हाणे तव्हां सुञो ही -2 जेको आहे पावर जेको एक्स ते बचियो हुयो, हाणे उहो हेठि कीअं हलियो। ॾिसो असां पोइ इहो फार्मूला हिकिड़ो पढ़ी आया हुआसीं, जेकॾहिं इन केस अगरि असां वटि हुजे ए ते पावर हुजे -n, त इहो छा जे बराबरि थींदो आहे, इहो बराबरि थींदो आहे त 1/a ते पावर n। उन जे करे हिते असां वटि छा पियो थियो, हिते पियो थियो त एक्स ते पावर -2 आहे, इनवर्स आहे, त पोइ इहो हेठि हलियो वियो। यानी पहिरियां छा हुयो, अनसिजाइतो हुयो, जॾहिं उहो छेद थी वियो त उनजो पावर जेको आहे उहो पॉज़िटिव थी वियो। अहिड़े तरीक़े सां त पोइ असां वटि जवाबु छा वञी बीठो 3z अपॉन एक्स स्क्वायर। इहो असांजो छा थी वियो आंसर। बारो हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे त क्यूब रूट ऑफ 256, ए ते पावर घणो आहे 6, बी ते पावर आहे 12, सी ते पावर आहे 9। त सभ खां पहिरियों असां छा लिखियोसीं हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में हीउ जेको पहिरियों स्टेप आहे उहो असां सेम लिखियासीं। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, हिनखे असांखे सिंप्लीफाई करिणो आहे। बारो ही छा में लिखियल आहे, हीअ असां लिखियल आहे रेडिकल फॉर्म में। त पोइ असां हाणे हिनखे छा में लिखंदासीं,
असां हिनखे लिखंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ हाणे इहो सम कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू 256, हाणे हिन जे मथां पावर घणो थींदो त 1/3, ए ते पावर आहे 6, इन जे मथां पावर साण थी वियो 1/3, बी जे मथां पावर आहे 12, इन जे मथां साण पावर घणो थी वियो 1/3, सी जे मथां पावर आहे 9, इन जे मथां पावर घणो थी वियो 1/3। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो को अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां घणा दफ़ा, 3 दफ़ा त मूंखे 256 मिली वञे, न अहिड़ो कोन्हे को। भले तव्हां हिनखे चेक करे ॾिसंदो त हिन जा जेके तव्हां जुज़ा कढंदो त या जुज़ा कहिड़ा थींदा त असां 2 खे घणा दफ़ा पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं, 2 खे पंहिंजो पाण सां 8 दफ़ा जॾहिं ज़र्ब कंदासीं पोइ असांखे 256 मिली वेंदो। याने अहिड़ो को नंबर कोन्हे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 256 मिले। त पोइ हाणे तर्ज ॾियो हेॾां, त पोइ हाणे असांखे कीअं कंदासीं, असां हिनखे कुझु हिन तरीक़े सां करे लिखंदासीं, याने 64, हिनखे मां टुड़ियां थो नंबर खे, 64 इंटू जॾहिं 4 कंदासीं छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 256 जे। त हिन जे मथां पावर थो ॾियां 1/3। हेॾे हाणे हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हिते फार्मूला अप्लाई थींदो ही ए ते पावर m, इन जे मथां अगरि पावर n आहे छा जे बराबरि थी वियो ए ते पावर mn। त पोइ ॿारो मां हाणे हिनखे लिखी सघां थो त ए ते पावर 6 इंटू 1/3, बी ते पावर 12 इंटू 1/3, सी ते पावर आहे 9 इंटू 1/3। अहिड़े तरीक़े सां। पर हाणे हिते ॾियो तवजो, ॾिसो छा अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त पोइ मूंखे 64 मिली वञे। जी हा, बिल्कुलु आहे नंबर साण। उहो कहिड़ो नंबर आहे, उहो आहे साण 4। जॾहिं असांजा जुज़ा कढंदासीं न त पोइ असांखे छा मिली वेंदो, हाणे 2 जेको आहे पंहिंजो पाण सां घणा दफ़ा ज़र्ब थींदो, 2 जेको आहे पंहिंजो पाण सां ज़र्ब थींदो 6 दफ़ा, ठीकु आहे। जेकॾहिं 4 जी ॻाल्हि कंदासीं न, 4 घणा दफ़ा थींदो 3 दफ़ा, यानी ॾिसो 4 चौंग 16, 4 16 64। भले तव्हां जेको आहे जुज़ा करे ॾिसी सघो था। त पोइ हाणे असां हिनखे लिखंदासीं त 4 जे मथां पावर आहे घणो 3, उनजे मथां होल पावर ईंदो इंटू 4 जे मथां पावर घणो आहे, न इहो कुझु बि कोन थींदो, इहो रहिजी ईंदो हिते ई, इन जो क्यूब रूट नथो निकिरी सघे, ठीकु आहे ॿारो। हाणे अॻिते अचो तवजो ॾियो, हिते असां हिन 6 ते 3 जी टेबल हणंदासीं, जवाबु असां वटि छा बचंदो 2, ही 3, हिन जी टेबल हिते वई 2 दफ़ा, ठीकु आहे ॿारो। हिन 3 जी टेबल हिन जे मथां वई 4 दफ़ा, हिन 3 जी टेबल वई सी जे मथां घणा आहिनि 9, त 3 दफ़ा। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हाणे हिते असां वटि छा थियो त हिते असां ए जे मथां 2 बचो पावर, बी जे मथां पावर 4 बचो, सी जे मथां पावर थियो घणो 3। अहिड़े तरीक़े सां हाणे फर्दर असां हिनखे अञा सिंप्लीफाई करे था ॾिसूं। हा, हिते ही 3 हिन 3 में कैंसिल थी विया, हल इहो ख़तमु थी वियो। त पोइ असांजो जवाबु आयो इज़ इक्वल टू 4 इंटू 4 जे मथां पावर घणो आयो 1/3, ए स्क्वायर बी रेज़्ड 4, सी ते पावर घणो आयो 3। पर हाणे ॾिसो ही छा में लिखियलु आहे, ही असां वटि आहे एक्सपोनेंशियल फॉर्म में। त जॾहिं असां हिनखे रेडिकल फॉर्म में लिखंदासीं त पोइ इहो कीअं थी वियो। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त बाक़ी जेके आहिनि बाक़ी सभिनी जो छा क्यूब रूट सॉल्व थी वियो, बाक़ी असां वटि छा बचियो अंदरि 4 उहो नंबर हुयो जंहिंजो हिते क्यूब रूट सॉल्व न पियो थिए। त पोइ हाणे असां हिनखे लिखी सघूं था, कीअं असां हिनखे लिखी सघूं था त 4 इंटू क्यूब रूट ऑफ 4 ए स्क्वायर बी ते पावर 4 सी ते पावर 3, ठीकु आहे ॿारो। इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। ॿारो हींअर असां वटि 3 नंबर पार्ट आहे त 7th रूट ऑफ 128। छा करिणो आहे असांखे, हिनखे सॉल्व करिणो आहे। सभ खां पहिरियों हिते लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते असांखे ॿारो छा करिणो आहे त 128 जो 7हों मूल फाइंड आउट करिणो आहे न। हाणे उहो कीअं फाइंड आउट थींदो, हिते ॾिसो 7 लिखियलु आहे, इन जो मक़सदु इहो थियो त अंदरि को अहिड़ो नंबर हुजे जॾहिं असां उन खे पंहिंजो पाण सां 7 दफ़ा ज़र्ब कंदासीं त पोइ उहो ॿाहिरि निकिरी ईंदो। हाणे ॾिसो स्क्वायर रूट में छा थींदो आहे, 2 जेकी नंबर हूंदा आहिनि असां उनखे पंहिंजो पाण सां 2 दफ़ा जॾहिं ज़र्ब कंदा आहियूं पोइ पेयर कंप्लीट थींदो आहे, उहो नंबर जेको रेडिकल जी साइन खां ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। हाणे ही 128 जेको आहे रेडिकल जी साइन खां ॿाहिरि तॾहिं निकिरी सघे थो जॾहिं को अहिड़ो नंबर मौजूदु हुजे जॾहिं असां उन खे पंहिंजो पाण सां घणा दफ़ा ज़र्ब कयूं 7। हिते ॾिसो छा पियो थियो सवेर
जॾहिं को नंबर पंहिंजो पाण सां 4 दफ़ा मल्टीप्लाई पे थियो, हिते 3 दफ़ा, हिते छा थींदो, यानी जेको हिते ॾिसो 7th रूट आहे, हिते 7 दफ़ा। ठीकु आहे, अचो त हाणे असां छा कयूं, 128 जा जुज़ा फाइंड आउट करण जी कोशिशि था कयूं। छा कंदासीं, 128 जा कढंदासीं जुज़ा। सफ़ा आसान आहे, ॾिसूं जा जुज़ा कहिड़ा था थियनि। मूंखे ख़बर बि आहे त असां 2 खे पंहिंजो पाण सां 7 दफ़ा ज़रब कंदासीं, पर वरी बि तव्हांजी आसानी जे लाइ मां करे थो वठां। 2 हिते छा थींदो त टेबल वेंदी, छाजी वेंदी, हाणे बाजी टेबल 12 ते वई घणा दफ़ा, 6 दफ़ा, ऐं 8 ते 4 दफ़ा। ठीकु आहे, यानी बाजी टेबल 128 ते 64 दफ़ा, वरी बाजी टेबल हिते 32 दफ़ा, वरी बाजी टेबल वई हा 16 दफ़ा। ठीकु आहे, गुड आहे। वरी बाजी टेबल 8 दफ़ा, वरी बाजी टेबल 4 दफ़ा, वरी बाजी टेबल घणा दफ़ा, 2 दफ़ा, वरी बाजी टेबल घणा दफ़ा, 1 दफ़ा वई, ख़तम थी विया। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते ॾिसो, हीअ थी वञी 1 2 3 4 5 6 7 दफ़ा, यानी हाणे हिन जो जेको पेयर निकिरंदो, यानी हीअ पंहिंजो पाण सां थींदा 7 दफ़ा ज़रब, त पोइ हिन जो पेयर कंप्लीट थी वियो। ठीकु आहे, हाणे हिन सम खे सॉल्व करण जा आहिनि 2 तरीक़ा। हिकिड़ो तरीक़ो कहिड़ो, हाणे ॾिसो हिते इहो सॉल्व थींदो, असां लिखंदासीं त हाणे जा जुज़ा जेके निकिरंदा उहे लिखंदासीं इज़ इक्वल टू त 7th रूट। ठीकु आहे, कंहिंजो उहो 128 जो, इन जा जुज़ा अंदरि लिखंदासीं, यानी 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2। ठीकु आहे ॿारो, हाणे हिन सॼनि जो हिकिड़ो ई पेयर निकिरंदो। जॾहिं हिननि जो पेयर मुकमल थो थिए त पोइ इहो ॿाहिरि निकिरी आयो, त हिन जो जवाबु हाणे छा ईंदो, हिन जो जवाबु आयो 2। असां ॾिठो त हीउ जेको आहे त 2 जेको नंबर आहे पंहिंजो पाण सां जॾहिं 7 दफ़ा मल्टीप्लाई थो थिए त असांखे 128 जवाबु पियो थो मिले, यानी 7 जो जेको पेयर आहे उहो कंप्लीट थी वियो। हाणे ॿियो तरीक़ो कहिड़ो अथसि, ॿियो तरीक़ो उहो बि सफ़ा बिल्कुलु आसान आहे, उहो आहे असांजो एक्सपोनेंशियल फॉर्म वारो तरीक़ो। हाणे उन में कीअं थींदो, असां हिन खे सम खे छा कंदासीं, पहिरियां हिन सम खे असां एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाईंदासीं, त पोइ इहो कीअं थी वेंदो, इहो थींदो त हिते लिखियोसीं r में 128 जे मथां पावर घणो थी वियो 1/7। ठीकु आहे ॿारो, को अहिड़ो नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 7 दफ़ा ज़रब करियां त 128 मिले, जी हा बिल्कुलु आहे, उहो घणो आहे 2, यानी 2 जे मथां पावर आयो 7 इंटू 1/7। हाणे हिते फार्मूला अप्लाई थी वेंदो कहिड़ो, ए जे मथां पावर आहे m, उन जे मथां पावर आहे n, छाजे बराबरि थी वियो, ए ते पावर m इंटू n, त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो 2 ते पावर 7 इंटू 1/7। हीउ ॾिसो, हीउ 7 n 7 में ख़तमु थी वियो, जवाबु असां छा अची वियो 2। ॾिसो ॿारो, ॿिन्ही तरीक़नि सां असांजो जवाबु आयो सेम, अहिड़े तरीक़े सां। हाणे ॿारो हीउ जेको आहे तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे हिते छा थींदो, तव्हां 7776 जा जुज़ा कढंदो, 2 पेयर जेकी कंप्लीट थींदा उहे हिन रेडिकल जी साइन खां ॿाहिरि निकिरी ईंदा, उहे पंहिंजो पाण सां ज़रब थींदा, जेके ॿाहिरि नथा निकिरी सघनि उहे असां सेम हिते रखी छॾींदासीं, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।